बिड़शा मां ख़बर ॾींदा हलूं त दरगाह हज़रत सखी लाल शहबाज कलंदर जे सुजादा नशीन सैयद गुल मोहम्मद शाह उर्फ राजा साईं बिड़शा जो दौरो कयो, जिते हिन पीर ऑफ बिड़शा सैयद फिदा हुसैन शाह लतीफ़ी सां मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान रूहानी शख्सियतुनि, मज़हबी रवायतुनि, अमुन ऐं भाईचारे जे वाधारे बाबति ख़यालनि जी ॾे वठ कई वई। इन खां पोइ सैयद गुल मोहम्मद शाह दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भेटाई ते हाज़िरी भरी, मज़ार ते चादर पेश करे मुल्क जी सलामती, तरक्की, अमुन ऐं ख़ुशहाली लाइ ख़ासि दुआ घुरी। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे सैयद गुल मोहम्मद शाह चयो त भेटाई सरकार जी दरगाह ते रूहानी सुकून मिलियो। लतीफ़ सरकार हमेशा मोहबत, अमुन ऐं इंसानियत जो पैगाम ॾिनो आहे। असांजो फ़र्ज़ आहे त हिन सिलसिले खे अॻिते वधायूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।